अॼु जी कहानी आहे भॻवान जी रज़ा। हिकिड़े दफ़े जी ॻाल्हि आहे, विष्णु भॻवानु चवनि था अॼु हली करे शिव भॻवान सां वञी गॾिजी था अचूं। त गरुड़ खे कढनि था, पंहिंजी सवारी गरुड़ भॻवान खे कढी हुन जे मथां विराजमान था थियनि ऐं कैलाश पर्वत ते पहुचनि था। कैलाश पर्वत ते जीअं पहुचनि था त गरुड़ ॿाहिरि बीहे थो ऐं विष्णु भॻवानु अंदरि गुफ़ा में वञनि था। त गरुड़ भॻवानु उते वेही करे चारों तरफ़ नज़ारा था ॾिसनि कि कहिड़ी सुठी जॻह आहे, बर्फ़ जा पहाड़, हवा थधी, ॾाढो उन्हनि खे मनमोहित दृश्य थो लॻे। त वेठा निहारनि चौधारी त उते ॾिसनि था हिकिड़ी ॾाढी ख़ूबसूरत सी चिड़िया उते वेठी आहे। त गरुड़ भॻवान खे ॾाढो ख़ुशी थी थिए उनखे ॾिसी करे कि केॾी रंग बिरंगी केॾी सुठी चिड़िया आहे ऐं उते वेठी आहे। त जॾहिं उनखे ॾिसनि था तॾहिं थोरी देरि खां पोइ उते यमराज था अचनि। यमराज हुनखे नमस्कार करे अंदरि गुफ़ा में वञण था लॻनि त हुन तिरछी नज़र सां हुन चिड़िया खे ॾिसनि था। त गरुड़ भॻवानु सम्झी था वञनि कि थी सघे थो यमराज निहारियो आहे त हुनजो अंतिम समय अची वियो हूंदो। त हुनखे अंदरि में ॾाढी दया थी अचे, भई एॾी ख़ूबसूरत चिड़िया आहे, हिन जो अंतिम समय अची वियो त हुननि खां हू रहियो नथो थिए। त हू छा था कनि, हुन चिड़िया खे पाण सां गॾु खणनि था ऐं करोड़ो ई मील परियां वञी करे हुननि खे हिकिड़े पहाड़ ते छॾे था अचनि, भई हिते इहा सुरक्षित रहंदी, ऐं अची करे वापसि पंहिंजी जॻह ते वेही था रहनि। थोरी देरि खां पोइ जॾहिं विष्णु भॻवानु ॿाहिरि था अचनि, सभु ॿाहिरि था अचनि, यमराज बि ॿाहिरि थो अचे, त वरी यमराज नमस्कार थो करे। त गरुड़ भॻवानु यमराज वरी तिरछी नज़र सां उते ई निहारे थो जिते हू चिड़िया वेठी हुई। त गरुड़ भॻवानु वरी इहा ॻाल्हि ध्यानु ॾियनि था त चवनि था मां तव्हांखां कुझु पुछणु थो चाहियां। त गरुड़ भॻवानु चवनि था ॿुधायो। त चवनि था तव्हां हुन चिड़िया खे निहारियो छो हो जॾहिं तव्हां अंदरि विया हुआ। त यमराज चवनि था कि हुन चिड़िया जो अंतिम समय अची वियो हो ऐं मां उहो सोचियमि पिए कि जिते हिन जो अंतिम सांस लिखियलु आहे हू जॻह करोड़ो मील दूर आहे, इहा हिते कीअं आहे। ऐं त गरुड़ भॻवानु सोचनि था अरे ही मूं छा कयो, मां त पाण हुनखे एतिरो करोड़ मील परियां छॾे आयो आहियां। त यमराज चवनि था हुनजो अंत करोड़ मील परियां ई लिखियलु हो, उते हुनखे हिकिड़ो सांप खाई छॾंदो। त गरुड़ भॻवानु मन में सोचनि था कि जंहिंजो अंत जिते लिखियलु आहे उते थियणो ई आहे, त कल्ह जी चिंता करणु व्यर्थ आहे। जय झूलेलाल। अगरि कहानी पसंदि आई हुजे त कहानी खे लाइक ऐं शेयर कजो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो। जय झूलेलाल।